ईदा मोहम्मद हसन ऐं मां पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी कई आहे। मुंहिंजे मुड़ुस जो नालो अथई नेमतला ऐं मुंहिंजे ससु सहुरे खे या ॾेरनि खे कहिड़ी बि तकलीफ़ न अचे ऐं पुलिस या कहिड़ो बि केस थिए उहो कूड़ो थी वञे। बाबा हे तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ सां शादी कई आहे या तव्हांखे को ज़ोर ज़बरदस्ती वठी आयो आहे? न, मां पंहिंजी मर्ज़ीअ सां कई आहे ऐं जहिड़ो माना केस थिए उहो कूड़ो थी वञे। हनवण लॻ पसंदि जो परिणो कंदड़ जोड़े तरफ़ां तहफ़ुज़ जी अपील। तफ़सील मूजिब कंडियारो जे रिवासण नारी सपना धी मोहम्मद हसन किलेरी पारां ॻोठ मोहम्मद ख़ान ख़ुश्क जे रिवासी नेमतुल्ला वल्द अली मोहम्मद ख़ुश्क सां खैरपुर जी अदालत में पसंदि जो परिणो करे छॾियो। जोड़े जो कोटड़ी कबीर भर सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां खैरपुर जी कोर्ट में पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पसंदि जो परिणो कयो आहे, जंहिं करे असांजी हयाती ख़तरे में आहे। हुन SSP नौशरो फिरोज़ ऐं DSP कंडियारो खां तहफ़ुज़ ॾियण जी अपील कंदे चयो त असांजी जान खे ख़तरो आहे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿिए पासे परिणो कंदड़ नारी मीडिया आॾो बयानु ॾींदे चयो त मां पंहिंजी मर्ज़ी सां बग़ैर कंहिं दबाव जे नेमतुल्ला सां प्यार जो परिणो कयो आहे, जंहिं करे मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस जी हयाती खे ख़तरो आहे ऐं जेकॾहिं मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस या उन जे वासनि ते अगवा या को बि केस दाख़िल कनि त उहो कूड़ो सम्झियो वञे ऐं मुंहिंजो ही बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं वक़्तु सर कमु अची सघे। बाग़ी सागर पवार, सोच TV।